नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त कोरोना वबा जंहिं समूरी दुनिया में लखे माण्हुनि खे मुतासिर ऐं अजर जो शिकार बणायो आहे, इहो ई पाकिस्तान में पंहिंजा चंबा खोड़े रहियो आहे ऐं हिन वक़्त ताईं 50,694 माण्हू मुतासिर थिया आहिनि, जॾहिं त 1,067 माण्हू मौत जो शिकार थिया आहिनि। मुल्क में 26 फरवरी ते कोरोना वायरस जो पहिरियों केस आयो। हिन वक़्त ताईं तक़रीबन 3 महीननि जो वक़्तु गुज़री वियो आहे। इब्तिदाई रिपोर्ट ते यानी फरवरी जी आख़िरी ॾींहुं ऐं मार्च जे पहिरें महीने में पाकिस्तान में कोरोना वायरस जे केसनि जी तादाद में घटिताई हुई। 1 महीने जे अरसे में 2000 जे वेझो हुआ, जॾहिं त फ़ौतगियूं 26 ताईं हुयूं। हुन खां पोइ अप्रैल जे महीने में वायरस जा केस आहिस्ते आहिस्ते वधणु शुरू थिया। 30 अप्रैल ताईं मुल्क में केस 2000 खां वधी 16000 ताईं पहुता, जॾहिं त फ़ौतगियूं 365 हुयूं। पर हलंदड़ महीने वायरस जे हिसाब सां ख़तरनाक रहियो आहे। गुज़िरियल 21 ॾींहंनि में पाकिस्तान अंदरि 32,000 खां वधीक केस थिया आहिनि, जॾहिं त फ़ौतगियूं 667 थियूं आहिनि, जेको हिकु ॻणती जोॻो अंग आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।